उडेरो लाल ऐं उनजे आसपास जा मुख़्तलिफ़ लिंक रोड मुकमल तबाह थी चुका आहिनि, जंहिं करे हितां जा रहवासियुनि खे अच वञ जी सफ़र जी तकलीफ़ुनि खे काफ़ी परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां हितां जा रहवासी सिंध टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडीनि, अचो तव्हांखे ॿुधायूं। कैरियर लॉ स्टेशन जे आसपास जा जेके बि रोड आहिनि त बि ख़स्ता हाल हिन खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। को बि रोड माना ठहियो न आहे। नसरपुर खां वठी ओडेरे खां वठी नसरपुर जो रोड जेको आहे उहो हुअं 15 या 20 मिंटनि जो सफ़र आहे, पर अहिड़ी ख़स्ता हालत आहे हुनजी जो तक़रीबन 15 अधु कलाक मुनो कलाक लॻियो थो वञे। को बीमार माण्हू आहे त उहो उनजो साह उते ई हलियो थो वञे ऐं उहो वीचारो कंहिं जॻह ते रसीब कंहिं हॉस्पिटल भेड़ो नथो सघे। हिते रोडनि जी जेका हालत आहे तमामु ख़राबु हालत आहे। चूंडियल नुमाइंदनि जो को तवजो कोन्हे को। असां तमामु परेशान आहियूं। मरीज़नि खे असां टाइम ते अस्पताल नथा पहुचाए सघूं। 10 मिनटनि जो पंधु 2-2 कलाक असांखे जो था वञनि। बिल्कुल बेकार हो चुका है, किसी काम का नहीं है, कोई रोड नहीं बना रहा है। हमारी गुजारिश ये है कि हमें रोड बना के दिया जाए। असांखे रोडनि वारनि वॾो परेशान कयो आहे। हीअ इलेक्शन जे टाइम में माण्हू वोट वठण जे लाइ अचनि था, हुन वोट वठण खां पोइ असांजी का पुछा काछ ई कोन था कनि। असांजा ॿार बि वॾा परेशान आहिनि, मरीज़ तमामु घणा परेशान आहिनि। त हिते अस्पताल रसंदे बि तक़रीबन 5 मिंटनि जो सफ़र आहे, 10 जो कलाक ॾेढ लॻियो वञे। उडेरो लाल स्टेशन जे लिंक रोडनि जी तबाह हाली बाबति तव्हां हितां जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त लिंक रोड तबाह हाल हुजण सबबि हिननि जा मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे अस्पतालुनि में पहुचण में ॾुखियाई थी थिए ऐं ॿारनि खे स्कूल में लेट पहुचण सबबि उन्हनि खे उते सज़ा बि मिले थी। हिननि जो विफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे त उडेरो लाल स्टेशन जा लिंक रोड फिलफोर तमीर कराया वञनि, जंहिं हितां जा रहवासी सहूलियतुनि मां मुस्तफ़ी थी सघनि। कैमरामैन अब्दुल रज़ाक मिर्ज़ा सां गॾु हाफ़िज़ इम्तियाज़ चन्ना, सिंध टीवी न्यूज़, उडेरो लाल स्टेशन।